अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो आओ यहाँ बेरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त विच ओभर वारी जंग पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। जंग जे मुआशी असरनि सबबि अवाम ते बार पियो। ख़बर आहे त केसिताईं मुश्किलातनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जंग जे ख़िलाफ़ आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल न आहे। जंग सबबि नुक़सान आम माण्हू ते थिए थो। दुआऊं आहियूं त जेके कुवतूं जंग जे ख़ात्मे लाइ कम कनि पयूं उहे कामयाब थियनि। गड़ी खुदा बख्शी भुट्टो में शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी वरसी वारे जलसे खे खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद जुल्फिकार अली भुट्टो जे करे ही ईरान, लबनान ऐं शाम ते हमला करण वारियूं कुवतूं पाकिस्तान तरफ़ मेरी अख नथियूं खणी सघनि। अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे मुश्किलातनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हू खे रिलीफ लाइ हारियुनि ऐं मोटरसाइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बि माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म जे मुशीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत में इज़ाफ़ो विच ओभर जंग सबबि थियो। हुकूमत जो उन में को बि अमल दख़ल नाहे। कुझु ग्रुप पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ एहतिजाज करणु चाहिनि था।